राहूती मां खे ख़बर ॾींदा हलूं त राहूती वेझो मोटरवे M5 ते हथियारबंदनि जो हमिलो। फायरिंग खां पोइ 4 मुसाफ़िर अगवा थी विया आहिनि। औरतुनि समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ ढिड़ंग चाचड़ वटि धाड़ेल कश्मोर वासी मोहम्मद हसन सोलंगी, शबीर सोलंगी ऐं फरहान उर्फ़ बबलू आराई समेत 4 ॼणनि खे अगवा करे विया आहिनि। फायरिंग में ज़ख़्मी थियल मीना सोलंगी ऐं इरफान खे रहीमयार ख़ान इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इलाइक़े में ॾुकाह पखिड़िजी वियो आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।